नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिल करीम। अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। लौला इज़ समिअतमूहु ज़न्नल मुमिनून वल मुमिनात बिअन्फुसिहिम खैरन वक़ालू हाज़ा इफ़्कुम मुबीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सभी साथी दुरूद शरीफ तो हेडो ये सामो दोस्तन के तकलीफ हेडो अञा भी न पाते। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व औलादिहि व आलि बैतिहि अजमईन। वाजिबुल एहतराम शाह हुसैन गिरदो नवाजे अलैके जा दोस्तों मुसलमान भैरो रब पाक जा तमासा गुनाहगारन ऐबदारन बदकारन जे मथा अणगणिया एहसान ऐं मेहरबानियों जंहिं सुबुह खां वठी करे शाम जे हिन पोएं पहर ताईं रब साईं पंहिंजे पाक घर में विहारे करे क़ुरान पाक जो दीदार भी करायो ऐं क़ुरान पाक जे ॻाल्हियुनि जे ॿुधण ऐं ॿुधाइण जी तौफ़ीक़ अता फरमाई आहे। शाम जो पोयों पहर अञा हिकिड़ो आलिम सगोरो नौजवान आलिम दीन मिठड़े आवाज़ जो मालिक हज़रत मौलाना अब्दुल्ला कलोड़ो साहब वो भी मौजूद है। असांजो तो पाड़ो आहे, असां ॿिन्ही खे पाड़े जे हिसाब सां इंतज़ार भी करणो पवंदो, वेहणो भी पवंदो। अल्लाह सही मोहतरम मुकरम कारी अब्दुल समद साहब जे मेहनत के रब साईं कबूल ऐं मंजूर फरमाए। जिन बचड़न कुरान पाक पूरो कयो उन्हनि बचड़न के दिल जे गहराइनि सां लख लख मुबारकबाद हुजे। उन्हनि जे वालिदैन के भी लख लख मुबारकबाद हुजे। जेके जेके हिन इदारे सां जानी माली ताउन कनि था, रब पाक उन्हनि जे रिज़्क रोज़ीअ में बरकतूं नसीब फरमाए। ए जेके हिननि इदारनि मां गुलाब जा गुल तैयार थियनि था न, इहा अव्हां जे इन पोख के जेको पाणी ॾियो था पैसनि जे सूरत जो, इन मां जेका पोख तैयार थिए थी, रब तव्हां के गुलाब ॾेखारे थो त तव्हां जो पैसो सजायो आहे, अजायो न। अॼु हाफ़िज़ थिया,
सुभाणे बे हंधि पढ़ाईंदा वरी इन्हनि मां आलिम थींदा जाते जाते पढ़ाईंदा तव्हांजे रुपए रुपए जो सवाबु अकाउंट रब जे बैंक में खुली वियो तव्हां हिननि इदारनि मस्जिदनि मदरसनि खे ॾियो था तव्हां पंहिंजो रब वटि अकाउंट खोले छॾियो आहे ऐं अहिड़ो अकाउंट न बंदि थींदो न खुटंदो इहो अकाउंट न बंदि थींदो न खुटंदो पयो वधंदो पयो वधंदो पयो वधंदो ख़बर तॾहिं पवंदे जॾहिं अखि ॿूटींदे न क़बर में पहुचंदे त पोइ इन बैंक जो नतीजो तोखे साम्हूं हेठों जॾहिं जन्नत जा बिस्तरा क़बर में जन्नत जी दरी हूर तुझे खिदमत में मथे जो उथे त आकाशे जे हथनि मुबारकनि मां होदे कोसर जा जाम पोइ चवंदे यार वाह जो मां अकाउंट खोलियो में अहिड़ो अकाउंट जेकर मां सॼे बातिन जो खोलिया एतिरे शैतान त असांजो दुश्मन आहे न लख मां जेकॾहिं तूं 1000 रुपयो कढियो छा चवंदे अड़े सिधो नोट हुयो न तूं हरू भरू खोट कई छा चवंदो तुझो सिधो नोट हुयो तूं हरू भरू खोट कई अब अल्लाह साईं केडी सहूलत रखी आ बानन जे मथा रब फरमायो जेको शरीयत जे ज़कात जो निसाब आ 100 ते 2.5 रुपया घणो 100 रुपयो तव्हां वटि आहे साल फिरी आयो त शरीयत तव्हां ते रखी ज़कात फ़क़त 2.5 रुपया साल में 100 ते मोबाइल वारे 100 जे कार्ड ते 25 रुपया कटजनी था खिले अब हकीकत मोबाइल वारे 100 ते हर 100 ते 25 रुपया कटजन था खुश था थियूं हो 100 ते साल में 2.5 तो घुरे को भी ॾियण जे लाइ तैयार न आहे पोइ बि हथियूं सवे वेठा तबसरा कंदासीं काइन मुला घणो था मां पाड़े जो आ मां तर जो आ मां कुछ गरम तकीर भी कंदो यावा मां भी हितों जो आ एक वे के पाण सभई सुञाणो था के गोठ में के चौक ते के शहरन में मिलंदड़ हूं आवा पो भी कहीं होटल ते वेही करे पराए ओधर चाय वारे कोप ते इलाज कया हुंदे कलाक तडे मिलियो हुंदुसि अध कोप पराए हो चाय ते वेही करे मुल्ला बाबा खाइन डाडो ताड़े तू दिनो घणो आजो खाधो गालायो न हां तू दिनो घणो आजो खाधो यो शैतान तो चवराए से त जिए जेके थोड़ा घणा अमल होजन उहे भी चट थी वे 100 रुपयो जे कदे जुमे जे दिहाड़े 100 रुपयो दींदा शंकर आचर ते पुछा कंदा भला कम हले तो या बंद थियो तुझे 100 में मां पुछा तो घणा मजदूर हलंदा 100 ते सवे सवाल तो करे शाह हुसैन ते वेही करे बिन चाहन जा 2 यार ॿिया मिले त 100 रुपयो 3 चाहन में चट थियो खुश तो थे यारन को अधिक दौलत आ मोई फिरंदा था वजन चुप थींदा था वजन ए न वा 2 यार ॿिया मिले त सब जी चाह वई त तू चवे तो त यारन को अधिक पैसा कोनन मस्जिद मदरसे में तू 100 रुपयो ॾेई करे तू आंड्रा तो साड़े पियो के सुभान अल्लाह शो त इनके इन बुजुर्ग जो ॿुधल सवाब सुभान अल्लाह जो वॾो सवाब है अल्हम्दुलिल्लाह ज़ुबान ते हुजे पर काथे सुभान अल्लाह चइबी काथे न चइबी अवाशा काथे सुभान अल्लाह चइबी काथे न चइबी एड़ा बुजुर्ग भी जरूरी है भलो तो करे भलो पर बिल फर्ज जे करे के फोत किए ते वने न उते सुभान अल्लाह न चइजे फोतगी ते वने उन जो को भाती प्यारो वने तू चवे सुभान अल्लाह जो मोट ते हशर थींदई न आवते दिल नहीं है ना तो हितरे भी हर जाए ते डाढा सुभान अल्लाह न च काते सुभान अल्लाह चेबी काते सुभान अल्लाह न चेबी सो अर्ज पे क्या अर्ज तो क्या असा जेको कुरान है कुरान वार जे खिलाफ पया था गालायूं यो असा नथा गालायूं शैतान असा जे दिल में वेही करे जुबान ते गाल राय थो याद रख जाए सोना मता ये लफ्ज असा जे ईमान जे खात्मे जा न थियन
ये लफ्ज़ मतां असांजे ईमान जे खात्मे जा ए आलम तव्हां जा सजन ए आलम तव्हां जा ख़ैर ख़्वाह अल्लाह जाने तो पियो हिन दिलबर जे खिलाफ जेका दुनिया उथी पई आ न तूं मां सोचो ही कोई मां तव्हां जे जेका सामू आयत पढ़ी आ शाबान जे महीने में हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन के जिंदगी में को वडो सदमो मिलो ए वो साईं के सदमो सजी जिंदगी याद रहे सदमो शाहो शाबान जे महीने में आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घरवारी बीबी आयशा साईं ते तोहमत लगी छा लगी महीनो केड़ो शाबान जो दुनिया जे औरतुन ते तोहमत लगे सजो खानदान परेशान आका कंद मथे करण जेड़ी न रहे तो जडे अफीफे कायनात तय्यबा ताहिरा अम्मी आशा जे मथा तोहमत लगी हुंदी जेजी शादी भी रब कराई मा तोखो तो पुछा कया यो सदमो विसरण जेड़ो आहे 8 मार्च ते अज 15 मार्च आई 25 मार्च 8 मार्च ते इस्लामाबाद जे धरती ते वर उन अम्मी जे खिलाफ मिठे मोहम्मद जे खिलाफ बकवास की इनन चेन ते कदे सोचो तो शा बकवास थी वा थोड़ी बुझ जाए औरतों जो आजादी मार्च औरतों कढो कंहिंजूं औरतूं उन पासे ॾे नथो वञा उन्हनि जे हथनि में जेके पिले कार्ड लिखियल हा समूरनि कार्डनि जी ॻाल्हि नथो कयां फ़क़ति हिकिड़े कार्ड जी ॻाल्हि थो कयां उन में लिखियल हो नऊज़ बिल्लाह सुमन नऊज़ बिल्लाह सुमन नऊज़ बिल्लाह नकुले कुफुर कुफुर न बाशद नकुले कुफुर कुफुर न बाशद उन में लिखियल हो 53 साल जे कुराड़े नबीअ खे कहिड़ी ज़रूरत हुई जो 9 सालनि जे छोकिरी आशा सा जोरी शादी की छा 9 सालन जे 53 सालन जे कुराड़े नबीअ के केड़ी जरूरत हुई जो 9 सालन जी आशा छोकरी सा जोरी शादी के तवा असा सबई राज वारा अब तवा असा सबई राज वारा हो मां तवा को तो पुछा कया कहीं भी छोकरी सा जोरी शादी तदे थी जदे वा छोकरी खजे न हां सही कहीं भी छोकरी सा शादी तदे थी जदे वा छोकरी खजे या आका जे जात जे मता खणन जी तोहमत मा तोखो तो पुछा कया बर्दाश्त जड़ी आहे बर्दाश्त जड़ी कहीं भी मुसलमान उनते आलमन को सवा को गालायो मन हाने कुरान पाक नबी पाक फकत दाढ़ी पटके वाले मा तोखो तो पुछा क्या हाने कुरान पाक नबी पाक फकत दाढ़ी पटके वाले जो अबियन जो वास्तो ना है आए जो लफ्ज केड़ो शाह नऊज बिल्ला अबू बकर सिद्दीक को एड़ो थियो जो उनजी धीय जोरी खजी वई अबू बकर कुशो न पांजे धीउ ते लफ्ज बर्दाश्त को कंदो पांजे भेण ते को लफ्ज बर्दाश्त कंदो पांजे नंग ते को लफ्ज बर्दाश्त कंदो शाह मिठड़े मोहम्मद जो नंग लावारस अबू बकर सिद्दीक जी न्याणी लावारस जेको रोलू घर को वांदो थे महबूबा मुस्तफा जे घर वारन जे मथा ये वेठो बकवास करे तू ऐ मां ज़बान सा तरदीद भी न क्यों मां तुझे सामो मुख्तसर उन हवाले से अर्ज रखना चाहया तो मैं तो हेडो महबूबा मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी घरवारी बीबी खदीजा रज़ी अल्लाह ताला अन्हा जदे दुनिया में बुरको मटाए वई साईं जी पेरी घरवारी वफादार घरवारी हर दुख सुख में महबूबा मुस्तफा करीम से निभाइण वारी दिल जायूं ॾियण वारी अम्मा खदीजा
अम्मा खदीजा जे फजाइलो मनोक बिडे मान तो वना अम्मा खदीजा सन जे दुनिया में बुरके मटण खां बाद में हुजूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम उदास रहन लगा। साईं जे उदासी के साईं जे तन्हाई के अबू बकर जेड़ो यारो न समझे त बियो केर समझे। यारो जे को यार जे चेहरे मो न समझे त यारो छाजो आ। यारो जे को यार जे अखिन जे पानी के न समझे त यारो छाजो आ। ऐं दुनिया जा यार एकड़े पासे सोने अबू बकर जेड़ो यारो दुनिया में काथे को न मिलंदो। सजी दुनिया घुमी हरत आदम को वठी करे ईसा नबी जे आखिरी उम्मती ते दुनिया घुमिया को मुखे अबू बकर सोने जे कदम जे मट जवान त देखा नथी। मां एकड़े बुजुर्ग जो कौल पढ़ियो उन लिखियो जणो रब करीम सोने अबू बकर के पैदाई मिठे मोहम्मद सईं जे खिदमत जे लाए कयो। जण त रब पैदाई यार अबू बकर के आका जे खिदमत जे लाए। हुजूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम उदासी में जिंदगी प्या गुजारन। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु आयो साईं जे सामू कंदरो हेठ कयूं वेठो वा। साईं पुछो त कन यार अबू बकर इंदो हूं भी ताहे वेंदो हूं भी ताहे अज तुजो वेहण अज तुजो वचन बुधाए रयो आ त तुझे ज़हन में का गाल आहे। मानू समझी विंदो अज उन जे ज़हन में का गाल आहे अज का गाल चवण चाहे तो। अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु कंदरो हेठ करे अर्ज तो करे ओ मुंजा क़िबला कुर्बान वञा मां हिकड़ो अर्ज खणी आयो आ। ओ क़िबला मां कुर्बान वञा अज मां हिकड़ी अपील खणी आयो आ। साईं शल वो अर्ज कबूल पवे फरमाइन था अबू बकर बुधाए छा तो चवण चाहे। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु अर्ज तो करे ओ मुंजा आका अम्मा खदीजा जे दुनिया में लड़न का बाद में वफात का बाद में तवाजे चेहरे मुबारक के मां अबू बकर सिद्दीक़ डिठो आ। तन्हाई में वेठा हुंदा हो उदास वेठा हुंदा हो तवाजे अखिन मुबारक में पानी वहंदो आ। सैया मां उदासी समझा दो मुखो या बर्दाश्त न थी दे। अबू बकर जेड़ो यार मिठड़े मोहम्मद सईं जो दर्द किया बर्दाश्त कंदो। जे बच्चा कुर्बान कया जान कुर्बान कई माल कुर्बान कयो वो अबू बकर साईं जे चेहरे ते गम बर्दाश्त कंदो नथो थी। ओ मुझा काम को मुझे जिस्म को या गाल जोरा मुझे बर्दाश्त को या गाल जोरा मां जिस्म ते हर शय सही सगा तो पर साईं तवा जी उदासी मुखो बर्दाश्त न थींदी। ओ क़िबला न जे करे मां पांजे न्याणी आशा जो संग तवा जे खिदमत में खणी आयो वा। छा तो जवे साईं मां तवा जे खिदमत में पांजे न्याणी आशा जो संग खणी आयो वा। पो थोरो चवण दे थोरो अज जेकड़े को मिस्कीन वा को गरीब वा वो भी न्याणियों खणी वने तो पुटन वारे वट पर पुटन वारो वठन जे ला तैयार न। हां वा मिस्कीन वा गरीब वा के काई वसव ताकत ना है वो बेचारो न्याणियों खणी वने तो मुखो न्याणियों वठो पर को वठन जे ला तैयार। अल्लाह सही शल हर मुसलमान जे बचलन जो लिखियो भलो फरमाए आमीन। रब करीम जे न्याणियों दिनियों ने मुसलमानन के अल्लाह मालिक रब करीम वो मुसलमान जे न्याणे जो भी भलो फरमाइंदो। अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला चवे तो ओ मुंजा काम तवा जे खिदमत में पांजी न्याणी आशा जो संग खणी आयो वा। साईं कंदड़ो मुबारक हेठ कयो छो फैसलो तेस तनी न दींदा हा जेस तनी आर्डर
वमा यंतिकु अनिल हवा वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयु युहा। अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कंदड़ो मुबारक हेठ क्यों। अल्लाह फरमायो ओ जिब्राइल जी या रब्बे जलीला, ओ मुझा जिब्राइल जी या रब्बे जलील, देर न कर देर न कर देर न कर साईं जेको तवां जो हुक्म हुजे वञी करे मुझे महबूब मोहम्मद करीम के चओ ओ मुझा महबूब अबू बकर जेको तोड़े आशा जो रिश्तो खणी आयो। अबू बकर जेको तुझे खिदमत में आशा जो रिश्तो खणी आयो आहे, इहो रिश्तो त मां रब के अर्श ते पसंद काते सदको वञा सोना अबू बकर तुझे न्याणे जी सिफारिश रब पाण करे पियो। केर को सिफारिश करे। मां हिकिड़ो मिसाल ॾींदो तव्हां वॾड़ा वेठा अब जेकॾहिं पाण में अणत बणत थी पवंदी आहे, ॾिनल वितल हूंदो आहे, ज़बान वाइदो थियल हूंदो आहे, पोइ जॾहिं उहो संग न मिलंदो आहे त कंहिं चङे खे वठी वञिबो आहे। मिसाल मुंहिंजा पंहिंजा मिट माइट हूंदा मूंखे वठी वेंदा, अवा तूं आलम सगोरो आहे पाड़े जो आहे तूं हल, पोइ अॻिलो छा चवंदो त ठीकु आहे मोल साहिब मां हिन खे ॼाण थो पर सुभाणे कसीअ पकीअ में तोसां ॻाल्हाईंदो। छा मोले साहब तूं आलम सगोरो मुझे दर ते आयो आ पर कसीअ पकीअ में बदल तू हूंदे। जेको सिफारिश कंदो त कसीअ पकीअ में, हिते सिफारिश कहे कहे रब अबू बकर जे न्याणीअ जी सिफारिश करें तो पर सुभाणे कुछ थियो त बदल ऐं रब बदल रहियो कियां। अल्लाह अकबर अल्लाह अकबर। सोने यूसुफ नबी जे मथा तोहमत लगी आ, सोने यूसुफ जे नबी जे सोने यूसुफ जे मथा तोहमत लगी। रब पाण न ॻाल्हायो आहे शहीद शाहिद मिन आलिया, रब करीम बारक ॻाल्हायो सफ़ाई ॾियारी आ। आलम सगोरो वेठो आहे, बीबी ज़ुलेखा जो जंहिं जाइ तो हथ पयो था कमीस जे पोयों जंहिं जाइ तो हथ पयो उहा टुकरी पटजी वई, फाटी सके पई, टुकरी छो पटजी वई। रब ॾिठो त मुंहिंजे नबीअ जे कपड़े में ज़ुलेखा जो हथ पयो आहे, जेका ज़ुलेखा हिन टाइम ते नियत ख़राब आहे, इन औरत जो हथ मुंहिंजे नबीअ जे कपड़नि ते पयो, इहो कपड़ो हुजे ई न, उहो कपड़ो ई रब पटराए छॾियो। गाल समझ भाई, रब कपड़ो ही पटाए छड़ियो। यूसुफ नबी जे मतो तो मताई रब करीम बारको गाल रायो ऐं जॾहिं बीबी मरम ते तो मताई मा कान अबू किमराय सौयु व मा कान तुमुक बगिया। शार्ट कर दो बुधाया तफसील में न थो वञा। ओरे पोरे वारा मिट माइट बीबी मरियम के चवण लगा तुझा वडा तेरा कौन होया, तू कहते वही तू कहते वही तुझा वडा था। अल्लाह बीबी मरियम जे मथा ये लफ्ज जो आया बर्दाश्त न कया, पर रब चयो ईसा ओ मुंजा ईसा तू पंजे अम्मा जे बारे में शायद जदो काल 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 इल्ली अब्दुल्लाह आतानियल किताब वजलनी नबिया। जदो हटी परे बियो मुझे अम्मा के नचो मुसा ॻाल्हायो मां तो बुधाया। अम्मा के नचो, अल्लाह मुखे नड़े हुंदे नबी बनायो, बिना अबे जे पैदा कयो, ये भी रब जी कुदरत। और रब करीम बीबी मरियम जे मथा तो मत लगी तू बारको गाल रायो। सोने यूसुफ नबी जे मथा तो मत लगी तू बारको गाल रायो।
रब अज उन जे मथों दुनिया भोगे थी जंहिंजी मिठी अंबड़ जी तूं कराई कहे कसी पकीअ में ओ मुझा रब करीम कसी पकीअ में बदल तुआ रब करीम भी फरमायो तवा परे थियो हिकड़ो लफ्ज न ब लफ्ज न कुरान पाक में 18 सिपारा सूरत नूर 19 आयतूं अम्मा आशा जे बारे में नाज़िल की केर बदल केर 19 आयतूं अम्मा आशा जे बारे में नाज़िल कई ओ ज़ालिमो हाज़ा इफ़्कुम मुबीन सुब्हानक हाज़ा बुहतान नज़ीम 19 आयतूं नाज़िल कई ज़ालिमो जाए भी तवां के मिटे मुहम्मद जे घर जी सुजी औरत भी तवा के अम्मा आशा सुजी जंहिंजी मां रब मिटी कराई रब सफ़ाई ॾेई करे तोखे मूंखे समझायो त अल्लाह के मिटे मुहम्मद जी इज्जत केॾी प्यारी महबूब जे इज्जत जो मसइलो थींदो आहे त रब पाण ॻाल्हाईंदो हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां अल्लाह अर्हमुर राहिमीन कुरान पाक में झलियो थे त कंहिंजा ऐब न उघाड़े नबी से फरमायो मन सतर मुस्लिमन सतर हुल्ला यौमल क़यामत फरमाए जेको बे जा ऐब ढके तो रब क़यामत ते उनके ढकींदो ये हदीस बुधियो त पर रब पाण ऐब ज़ाहिर कया बुध जाए सके रब पाण ऐब ज़ाहिर कया बे जा न उन जा जो नालो लबीद बिन मुगीरा वलीद बिन मुगीरा जे आका जे शान में गुस्ताखी कई रब फरमाया उतुलिम बद ज़ालिक ज़नीम महबूबा तू जो गुस्ताख होती जेको पंहिंजे पीउ जो पुट ही ना केर तो चए शामिल कला रब तू पाण तो ऐब बुधाए त फलाणी औरत ज़ान्याणी उन ज़िना कराया जेमो पुट जाओ तू तो बे के झले थो रब फरमाए तो बे के झलींदो पर हेडे मिठे मुहम्मद जे इज्जत जो मसलो हेडे शाहे मा कान मुहम्मदुल अबाद मिर रिजालिकुम वलाकिन रसूल अल्लाह व खातमन नबी वलीद बिन मुगीरा पंहिंजे माउ ॾे वियो कहंदे पंहिंजे माउ खे चए अम्मा ॻाल्हि ॿुध माउ चवे थी ख़ैर त आहे जो तुंहिंजो मुंहुं फिरियो पियो आहे तुंहिंजे ॻाल्हाइण जो अंदाज़ मटा चए हा ॻाल्हि बि अहिड़ी आहे के छा ॻाल्हि आहे चए मां नऊज़ बिल्लाह मुहम्मद करीम जो दुश्मन आहियां मुहम्मद करीम जो मुखालिफ़ आहियां मना तो मां मुखालिफ हां मना तो मां दुश्मन हां उन जे बावजूद मिठड़े मुहम्मद करीम सही जुबान मुबारक मां जेका भी गाल चईया सच्ची चईया मने थो आयास मां मुखालिफ पर जुबान सा जडे भी जेका गाल कढी ते वा कूड़ी चेपो तू परेशान छो तो थे इहा ही त गाल मां पुछण तो चाहया ना चे मां महबूब जी कया गुस्ताखी उन जे मतो कुरान नाज़िल थियो आ मुहम्मद मुखे चवा उतुलम बाद ज़ालिक ज़नीम मिठड़ो मुहम्मद तो चवे त तू पी जो पुट नाहे अम्मा सच्ची गाल बुधाए त मां पी जो पुट आहियां या न आहियां ऐ चयो भी मिठे मुहम्मद आ मुहम्मद कूड़ भी न हणंदो आ अम्मा चवे थी गाल सिधी थी जेका मिठड़े मुहम्मद चईया तवज्जो कर अम्मा थी चवे गाल सच्ची आ जेका मिठड़े अम्मा छा हकीकत चे तुझो पियो जमींदार वडेरो दौलत जमीन मिल्कियतूं जायदादूं जगहूं पर तुझे पियो में हाल कोन दुनिया दौलत तो सब कुछ पर तुझे पियो में हाल तुझे पियो मुखे चयो त ये मिल्कियत काडे विंदी बिया काबिज थी विंदा सिंधी में जेके पाण चंदा कुत्ता बिल्ला खाई विंदा माना यो लफ्ज छाते इस्तेमाल कंदाऊं त जेको बे जो माल खाए वो छा थियो दादा गल
पुरानो पाक हुआ था बाबा फलाण जी मिल्कियत कुत्ता बिल्ला खाइया माना बच्चो पराए माल को न तो यो कुत्ते बिले वारो लफ्ज़ गिचीअ में पवंदो इन पासे ॾे नथो वञा मां हिकिड़ो मिसाल थो ॾियां चे तुझे पीउ चयो त हेॾी दौलत आ हेॾी दुनिया आ मुंहिंजी तोखे इजाज़त आ काथों बि वञी करे मूंखे पुटड़ो ॼणे ॾे फलाणो धनार आ मां तुंहिंजे पीउ जे हुकुम ते उन सां तालुकात रखियो तूं धनार जो पुटु आ मुहम्मद सचो आ तूं पीउ जो पुटु न तो गुस्ताख के हो भी माफ नथो करे चलो अबू जहल जो तब्बल लक या मोहम्मद मोहम्मद हथ भजनी मिठड़े मोहम्मद करीम चाचे जे करे सब्र कयो पर रब सब्र न कयो चे तब्बत यदा अबी लहब व मरातु हमालतल हतब अबू लहब मुझे मिठे मोहम्मद के गालाए तो मां तो चवा तुजा हथ भजन तुजी घरवारी तबाह बर्बाद गुस्ताख सा उन जी रियायत उन अम्मा आशा साईं जे मथा तोमत लगी हिन महीने में वरी जेकड़े जिंदगी साथ ॾिनो कीअं तोमत लगी सबब केड़ा हा मदीने पाक में चौपचा कीअं थी वई मीटिंग कीअं थियूं मीटिंगन में केर केर आया मशवरा केड़ा थिया 40 ॾींहं महबूब से ये कीअं गुजारिया अम्मा आशा साईं ते कीअं गुजरिया आका साईं ते कीअं गुजरिया आखिरी फैसला केड़ा थिया जिंदगी कदे साथ ॾिनो तिने बयान ते बयान कबो रब पाक तोखे मुखे अज़वाज मुतहरा जो अदब नसीब फरमाए अहले बैत मोहम्मद आले मोहम्मद असहाब मोहम्मद जो अदब नसीब फरमाए वाखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।